अस्सलाम वालेकुम। तालसिरा STV न्यूज़ खबर जो सिलसिलो जारी है। आऊं तां सां गॾु आहियां वली मोहम्मद चाड़ो। रिपोर्ट शामिल कयूं था सकरण जे राजकुमार ओड जी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद आमिर हुसैन पंवर जी सदारत हेठि करबला जे शहीदनि जे चालीहे जे मौक़े ते ज़िले में अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार ऐं बरामद थींदड़ मातमी जुलूस ऐं मजलिसनि जे हदनि में सफ़ाई सुथराई जे हवाले सां हिकु इजलास दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त करबला जे शहीदनि जे चालीहे जे मौक़े ते सभिनी मज़हबी जमातुनि सां तालुक़ रखंदड़ शहरी बिना के फ़र्क़ जे मज़हबी रवादारी ऐं भाईचारे वारी फ़िज़ा खे क़ाइमु रखण लाइ पंहिंजो किरदार अदा कनि त जीअं मुनक़द थींदड़ मजलिसूं मातमी जुलूस ऐं ॿिया मज़हबी प्रोग्राम पुरअमन तरीक़े सां थी सघनि। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हमीद समो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली, रेंजर्स जे ज़ुल्कर नैन, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली, समूरनि तालुक़नि जे असिस्टेंट